بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन फ़िक़्ह में पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे बैतुल ख़ला जे बारे में अॼु पंजो दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पंहिंजी जेका गुफ़्तगू बैतुल ख़ला जे बारे में हली रही आहे, अॼु जी जेका पंहिंजी गुफ़्तगू आहे रफ़ हाजत करण वक़्तु मुस्तहब अमल, उन जे बारे में रफ़ हाजत करण कहिड़ा अमल जेके मुस्तहब आहिनि। पहिरियों जेके रफ़ हाजत लाइ वञे त अहिड़ी जॻह ते इंसानु वञे जिते कोई इंसान उनखे ॾिसी न सघे, अहिड़ी जॻह खे अख़्तियार करे। यानी इस्लाम इन ॻाल्हि खे पसंदि नथो करे, माना अहिड़ी जॻह खे इंसानु अख़्तियार करे जेका माण्हुनि जे साम्हूं वेठो हुजे, माण्हुनि खे ॾिसी रहिया हुजनि। हिकु दफ़ा लेट्रिन वग़ैरह ठही रहंदी आहे, इंसानु उन दरवाज़े ॾे बंदि करे वेही थो रहे। ॿीं जेका इंसानु जंगल में वञे थो या छा, उन जॻह खे इस्तेमालु थो करे थो, त इन जे बारे में इस्लाम चए थो त अहिड़ी जॻह खे इंतख़ाब करे जेको इंसानु उन खे कोई ॿियो ॾिसी न सघे, उन जॻह ते वञी रफ़ हाजत करे। ऐं ॿियो जेको मुस्तहब आहे, बैतुल ख़ला में दाख़िल थियण वक़्तु इंसान जंहिंमहिल बैतुल ख़ला में दाख़िल थींदो आहे, इंसान जेका आहे पहिरियां उन में खाॿो पैर दाख़िल करे, यानी पहिरियां खाॿो पैर रखे, बाद में जेका इंसानु साॼो पैर रखे। ऐं निकिरण महिल इंसानु पहिरियां साॼो पैर ॿाहिरि कढे, पोइ जेका आहे इंसानु खाॿो पैर बैतुल ख़ला खां ॿाहिरि कढे। छो जो इन में जेका हिकु फ़लसफ़ा आहे, थोरो इन में थोरी वज़ाहत कयूं त इंसानु जॾहिं हले थो या हले थो, ऐं ॿियो इहो आहे त इंसान जी जेका बदन में जेको इंसान जो साॼो पासो आहे बदन वारो, उहो जेको आहे कुझु वज़नी हूंदो आहे खाॿे जी निस्बत। जॾहिं इंसान जॾहिं लेट्रिन वग़ैरह में दाख़िल थिए थो त जॾहिं इंसान खाॿो पैर अॻिते वधाए थो त इंसान जो वज़न जेको हूंदो आहे साॼे पासे ते हूंदो आहे। अगरि इस्लाम चए थो, अगरि इतफ़ाक़ में अगरि इंसान दुनिया में हलियो वञे, यानी इंसान खां मुंहिंजे जिस्म मां साह निकिरी वञे, पोइ जेका इंसान जेका आहे लेट्रिन जे अंदरि न किरे बल्कि उन खां ॿाहिरि किरे, ताकी इन सां जेका आहे इहो छो जो इहा लेट्रिन वग़ैरह जेका आहे हिकु जेका आहे कबी शइ आहे, ऐं इस्लाम नथो चए त अगरि इन इंसान जी मौत बि जेका आहे अहिड़ी जॻह में वाक़ई थिए, यानी उन मौत इंसान जी ॿाहिरि वाक़ई थिए। ऐं निकिरण महिल बि इंसान जेको पहिरियां साॼो पैर कढंदो, ताकी अगरि इतफ़ाक़ इंसान खां जे जिस्म मां साह निकिरी वञे त जेका इंसान जेका आहे लेट्रिन खां ॿाहिरि अची किरे। ऐं ॾिसो, इन जे वरी जेको मस्जिद में जेको ॾिसां इन जे वरी मुखालिफ़ आहे। अगरि इंसान जे मस्जिद में दाख़िल थिए थो त पहिरियां साॼो पैर रखे, ऐं निकिरण महिल जेका वरी पहिरियां जेका आहे निकिरण महिल पहिरियां जेका खाॿो पैर ॿाहिरि कढे, पोइ जेको आहे साॼो पैर ॿाहिरि कढे। ऐं टियों जेको मुस्तहब रफ़ हाजत जे वक़्तु इंसान जिते रफ़ हाजत करे त इंसान जेको आहे पंहिंजे मथे खे ढके वेहे, यानी इंसान जो जेको मथो जेका आहे ढकियल हुजे, यानी जेका आहे छो जो इन जो बि हिकु सबबु आहे इस्लाम में। अगरि इंसान रफ़ हाजत थो करे, उन में जेका बदबू निकिरंदी आहे, इस्लाम नथो चए जेका आहे इंसान जे दिमाग़ ताईं पहुचे। अगरि हीअ जेका आहे इंसान अगरि हीअ जेका बदबू जेका आहे इंसान जे दिमाग़ ताईं पहुचंदी आहे त हुन में जेका आहे बीमारियूं वग़ैरह पैदा थियनि थियूं। इस्लाम चए थो इन खां बि इंसानु परहेज़ करे, रफ़ हाजत महिल इंसान पंहिंजो मथो ढके वेहे। ऐं ॿियो मुस्तहब आहे बदन जो जेको अगरि जंहिं शइ ते जेॾी महिल इंसानु रफ़ हाजत करे, उहे कुझु जेका उन महिल कुझु जेको वज़न इंसान जो जेको खाॿे पासे ते हुजे, यानी साॼे ते न हुजे, तव्हांखे छा छो जो करे इंसान जो साॼो पासो कुझु वज़नी हूंदो आहे, खाॿो जेको जॻह घटि वज़नी हूंदो आहे। अगरि थोरो जेको वज़न हिकु खाॿे पासे ते ॾे वेंदो त इंसान जो जेको वज़न जेको आहे बराबरि रहंदो। अगरि इंसान जो अगरि रूह बदन मां निकिरी वञे त इंसान जेका आहे वग़ैरह किरे वग़ैरह न, उन जॻह ते इंसान जेको वेठो हुजे, जेका इंसान जेका आहे अगरि रूह निकिरी वञे इंसान उन जॻह ते वेठो हुजे, यानी कंहिं पासे वग़ैरह ते इंसानु किरे न। अॼु जी पंहिंजी गुफ़्तगू पंहिंजी पुॼनि वरी इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।